सिंध पब्लिक सर्विस कमीशन के असिस्टेंट डायरेक्टर अयूब कंवर की ॿाहिरीं मुल्कनि में असासन बाबत जांच शुरू की वई है। एंटी करप्शन खाते बाज़ाब्ता जांच शुरू करे ऑफिसर के ज़ाती तौर ते तलब करे वरतो है। परॾेह वञण लाइ केतिरा भेरा एक्स पाकिस्तान मोकल वरती हुई। एंटी करप्शन पारां इहो पुछो वियो आहे केतिरा परॾेही दौरा कया। 2020 खां ज़ाहिर कयल असासन जा तफ़सील ॾिना वञनि। एंटी करप्शन पारां इहो चयो वियो आहे 6 जनवरी 2025 ते डायरेक्टर एंटी करप्शन जे साम्हूं पेश थी करे पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पहिरियों दफ़ो इहो क़दम खयो वियो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे असिस्टेंट डायरेक्टर अयूब कंवर जे ॿाहिरिन मुल्कनि में असासन जी जांच शुरू थी वई आहे। एंटी करप्शन खाते बाज़ाब्ता जांच शुरू करे ऑफिसर के ज़ाती तौर तलब करे वरितो आहे। डायरेक्टर एंटी करप्शन इंक्वायरीज़ 2 पब्लिक सर्विस कमीशन जे असिस्टेंट डायरेक्टर अयूब कंवर के पासपोर्ट ऐं बैंक स्टेटमेंट समेत पंहिंजे ऑफिस में तलब करे वरितो आहे। परॾेह वञण लाइ ऐं उनमें जेके तफ़सील आहिनि उहे घुरिया विया आहिनि जेके हिन डायरेक्टर खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे। उनमें इहो आहे त परॾेह वञण लाइ केतिरा भेरा एक्स पाकिस्तान मोकल वरिती वई, केतिरा परॾेही दौरा कया विया। 2020 खां ज़ाहिर कयल जेके असास आया उन्हनि जा तफ़सील, उनखां अलावा मुकमिल सर्विस प्रोफाइल ऐं किथे किथे पोस्टिंगूं रहियूं आहिनि, कहिड़नि कहिड़नि उहिदनि ते पोस्टिंग रही आहे उन्हनि जी। ऐं 6 जनवरी 2025 ते डायरेक्टर एंटी करप्शन जे साम्हूं इहो बयान ऐं इहे तफ़सील घुराया विया आहिनि ऐं ज़ाती तौर तलब कयो वियो आहे। माज़ी में बि वाज़े रहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अफ़िसरनि ते नौकरियुनि लाइ टेस्टनि में हेराफेरी करण जा इल्ज़ाम लॻी चुका आहिनि। हिन दफ़ो पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे एंटी करप्शन खाते पारां त ॿाहिरिनि मुल्कनि में मिल्कियतूं ठाहींदड़ ऑफिसर ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे। जी वॾी महिरबानी शहजाद अपडेट करण लाइ।